अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राजनीति टीवी ते ब्रेकिंग न्यूज़ खणी आहियां त हीअ गवर्नमेंट बॉयज़ स्कूल इस्लामिया मिशन वॾी जी पुराणी बिल्डिंग, जी हाँ पुराणी बिल्डिंग। हिन बिल्डिंग मां सिंध में नाले वारा माण्हू जेके मुख़्तलिफ़ उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि, सिंध छा पर पूरे मुल्क में फ़ाइज़ आहिनि, उन्हनि हिन स्कूल मां तइलीम हासिल कई, जिन में सर फ़हरिस्त आहिनि जी खणी चढ़े डॉक्टर मोहम्मद हुसैन लगारी ऐं पंहिंजो गुल मोहम्मद लगारी आहे जेको पूर्ण रोड खाते में आहे, प्रोफेसर मरहूम मोहम्मद कामिल लगारी, एडवोकेट अब्दुल रज़ाक लगारी, मखदूम मियो अली मोहम्मद वलारी, साबिक़ चेयरमैन ज़िला काउंसिल टंडोलायर, साबिक़ MP अब्दुल लतीफ़ मंगरियो, जहिड़ा ॿिया खोड़ अहिड़ा नाला आहिनि जंहिंमें डॉक्टर दरिया ख़ान लगारी, DSP मोहम्मद कासिम मलक, डॉक्टर अयूब लगारी, डॉक्टर अज़ीज़ लगारी, डॉक्टर ताज मोहम्मद लगारी, डॉक्टर मोहम्मद सलीम लगारी। मतिलबु त खोड़ सारा नाला आहिनि, जेकॾहिं हर हिकु जो नालो वठिबो त पूरो किताब लिखिजी वेंदो। लेकिन अॼु हिन उन स्कूल जी इमारत जी जेकी हालत आहे त उहा हिकु भूत बंगला जो ॾेखारे रही आहे ऐं ख़ौफ़ जे आलम में हिन स्कूल में मासूम ॿारड़ा पढ़नि था जंहिंजी ज़िंदगियूं ख़तरे में आहिनि ऐं उन्हनि जो इहो मुतालबो आहे त असांखे नई बिल्डिंग तइमीर कराए ॾिनी वञे। जीअं सिंध गवर्नमेंट खां असां हिन वीडियो जी तवसुस सां ऐं हितां जो हेडमास्टर तोड़े हाई स्कूल में पढ़ंदड़ ॿारड़ा मुतालबो कनि था त असांखे जल्द खां जल्द गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल इस्लामिया मिशन वरी जी नई बिल्डिंग तइमीर करे ॾिनी वञे, जंहिंमें ऑडिटोरियम हॉल सां गॾु लैब पिणु तयारु करे ॾिनी वञे। छा आहे त कॾहिं कॾहिं तइलीमी प्रोग्राम करण जे लाइ वॾा ख़र्च करणु पवनि था, जेकॾहिं ऑडिटोरियम हॉल हूंदो त उहे ख़र्च कुझु घटिजी पवंदा ऐं उहे जेके SMC या फंड आहिनि हिन इमारत ते कमु अची सघिबा। गवर्नमेंट हिन इदारे ते तवजो ॾे, छा आहे त हिन इदारे खोड़ सारा अहिड़ा नाला ॾिना आहिनि, महिनती उस्ताद हिन इदारे पैदा कया। जी हिन ई स्कूल मां पास थी हेडमास्टर जे उहिदे ते पहुचंदड़ वरी हिन ई स्कूल ते मुक़ररु थियल धणी बख्श लगारी उन्हनि में शामिलु आहे, जेको हिन स्कूल जी बहितरी लाइ वधि खां वधि कोशिशूं करे रहियो आहे ऐं गवर्नमेंट खे खपे त हिन स्कूल खे जल्द खां जल्द तइमीर कराए ॾे, जीअं तव्हांजे मुस्तक़बिल जे महिमारनि जी ज़िंदगियुनि सां गॾु तइलीम मुतासिर थियण खां बची सघे। हिन ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह।